नंगर पारकर में सिंध जे ख़ूबसूरत तारीख़ी तहज़ीबी सक़ाफ़ती माग कारूंजर जो केस आइनी अदालत मुंतक़िली ख़िलाफ़ कारूंजर सुजाग फोरम पारां क़ाइमु कयल एहतिजाजी कैंप अॼु 53 ॾींहं बि बरक़रार आहे। एहतिजाजी कैंप में सिखो, क्रिश्चियन, कर्मण, कौली ऐं समेत मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि वॾे अंग में शिरकत करे कारूंजर जे इम्कानी लीज़नि ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते सुजाग फोरम जे अॻवाननि अलाह रखियो ख़ोसो मुस्तफ़ा दल मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त कारूंजर जे तहफ़ुज़ लाइ असां गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां एहतिजाजी कैंप क़ाइमु करे पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड कराए रहिया आहियूं, पर अञा ताईं को हुकूमत कारूंजर जी काटाई लाइ पंहिंजी होॾ ते क़ाइमु आहे। अॻवाननि जो वधीक चवणु हो त ताज़ो बिलावल भुट्टो ज़रदारी मिठी में चयो हो त असां वटि सिंध जे वसीलनि जा अख़्तियार नाहिनि। उन जे बयान मां ई सिंध हुकूमत जी बेवसी नज़र अचे थी। अॻवाननि जो चवणु हो त असांखे हाणे हिननि जे ॻाल्हियुनि ते को बि भरवसो नाहे। जेसीं ताईं कारूंजर खे क़ौमी विरसो करार नथो ॾिनो वञे तेसीं ताईं असां पंहिंजो पुरअमन एहतिजाज जारी रखंदासीं। ॿिए पासे कारूंजर सुजाग फोरम पारां नंगर पारकर जे ॻोठ लाखी जो वांडियो, ओण जो वांडियो समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि में कारूंजर सुजागी मुहिम जो पिणु आगाज़ करे मक़ामी माण्हुनि खे कारूंजर जे इम्कानी लीज़नि ख़िलाफ़ सुजागी मुहिम ॾियण जो बि सिलसिलो शुरू करे छॾियो आहे।